नाज़रीन, ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ठटो मां ख़बर शामिल कंदासीं त कराची जी रहवासी मारवी उर्फ़ चाहत ठटे जे रहवासी शहज़ाद अली मंगणहार सां प्यार जो परिणो करे छॾियो। प्यार जे परिणे बाद नारी जा वारिस संदसि ऐं संदसि मुड़ुस जी जान जा वेरी बणिजी विया आहिनि, जन पारां सहाफ़ियुनि वटि पहुची तहफ़ुज़ जी अपील करे छॾी आहे। हुन सिलसिले में कराची जे ॻोठ आरफाणी भैंस कॉलोनी बिन कासिम मलीर कराची जी रहवासण मारवी उर्फ़ चाहत आरफाणी धीअ जमील अहमद आरफाणी पंहिंजे मुड़ुस शहज़ाद अली वल्द मोहम्मद हाशिम मंगणहार सां गॾु ठटे पहुची सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हुन 5 ॾींहं अॻु 17 मई ते पंहिंजी मर्ज़ी सां ठटे शहर जे रहवासी शहज़ाद अली मंगणहार सां शरीयत मोहम्मदी मूजिबि हक़ निकाह शादी कई आहे, जंहिंसां हू ख़ुशि ज़िंदगी गुज़ारे पई। पर हाणे संदसि माइट, जिन में साजिद अली उर्फ़ सजू आरफाणी, रज़ाक जमील आरफाणी, रिजब सुधीर, समंदर आरफाणी, सुमेर मुराद आरफाणी ऐं ॿिया जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि, जेके मौतमार धमकियूं ॾियनि पिया। जनमां खेनि नुक़सान जो ख़तरो आहे। मुस्मात मारवी उर्फ़ चाहत चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट सेशन जज ठटो SSP मलीर ठटो समेत समूरनि वसवारनि खे अपील कई आहे त तहफ़ुज़ मुहैया करे ज़िंदगी गुज़ारण जो हक़ ॾिनो वञे।